मिठियाणी में नाफरमान पुट मिल्कियत लिखाइण बाद पीरसन माओ के घरां धिका ॾेई कढी छॾियो। मिठियाणी जी अबजी साता पाड़े जी रहवासण पीरसन औरत मसामात बीबुल प्रेस क्लब पहुची अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखां मुंहिंजे वॾे पुट सलेमान सहतो ज़ोरी मिल्कियत लिखाए खपाए छॾी आहे। हुन चयो त मना करण ते मूंखे मारकुट करे घरां कढी छॾियो आहे। जाइ खपे मूंखे कढी छॾियो, हाणे वा जाइ वरी खपाए छॾी अथनि। इहा खपाए मुंहिंजे वॾे पुट सलेमान, बसि खपाए छॾियो, बसि मूंखे कढी छॾियो। बसि हाणे मां वटां त इन ॾोह टंडे दर ते हुते ढकड़िया खाईंदी थी वञा। ॿी मुंहिंजी इहा वई रिटायर्ड हिसाब मूंखे मथां मालिक ॾिसे थी, चए मुंहिंजा बच्चा खाइनि, इन्हनि खे पंहिंजी बुखूं ॾेई इन्हनि खे खारायो। पीरसन औरत सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयो त मिल्कियत वापस कराए इंसाफ फराम कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।